अस्सलाम वालेकुम। अच्छा, हाणे हे जेके आहिनि अंडर रूट जी जेका जोड़ हूंदी आहे जंहिंमें क्यूब रूट इन्वॉल्व हूंदा आहिनि, स्क्वायर रूट या स्क्वायर, इन टाइप जा क्वेश्चन जेके आहिनि इहे हर टेस्ट में ईंदा आहिनि। ठीकु आहे। IBA जी टेस्टुनि में ख़ासि तौर ते ईंदा आहिनि। मां पहिरियों बि अर्ज़ु कयो आहे, हाणे अचो त इनखे 1 बाय 1 सॉल्व करे ॾिसूं था पिया। सभिनि खां पहिरियों नंबर जेको हुयो जंहिंमें हुयो 2 अंडर रूट 5 प्लस 3 अंडर रूट 5। ठीकु आहे। हाणे ॾिसो तव्हांखे मां चयो त अलजिब्रा में जीअं जोड़ हूंदी आहे, मिसाल था वठूं 2x प्लस 4x। हाणे छो जो करे हिन में बेस साॻियो आहे, हे बि x आहे, हे बि x आहे, त इन जा असां कोएफिशिएंट जोड़ कंदा आहियूं। 4 ऐं 2 6x थी वेंदा आहिनि। जॾहिं बि बेस सेम हूंदो त पोइ जोड़ थींदी। मिसाल था वठूं 2c प्लस 5x। हाणे इहे ॿई पाण में जोड़ न थींदा, छाजे करे जो हिते बेस आहे c ऐं हिते बेस छा आहे x। इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि ई न, त इन जी जोड़ न थींदी। त हिते जेका अंडर रूट जी जोड़ हूंदी आहे इन में बि सेम केस हूंदो आहे त जेकॾहिं बेस साॻियो हुजे, जीअं ॾिसो हिते अंडर रूट 5 आहे, हिते बि अंडर रूट 5 आहे, त हाणे इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि, इहे जोड़ थी सघनि था। पर जोड़ इन्हनि जी छा कंदासीं, जेके ॿाहिरों इहे पूरा अदद पिया आहिनि, यानी कोएफिशिएंट्स जेके आहिनि अददी मुंडा, इहे जोड़ कंदासीं। 2 ऐं 3 5 5 अंडर रूट 5 हिन जो आंसर आहे। ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे पहिरियों बि एक्सप्लेन करे आहियां। मिसाल था वठूं 3 अंडर रूट 7 प्लस 2 अंडर रूट 7। हाणे ॾिसो छो जो करे बेस सेम आहे, हे अंडर रूट 7 आहे, हे बि अंडर रूट 7 आहे, इन करे इहे ॿई पाण में जोड़ थी सघंदा। पर जोड़ छा कंदासीं, इन जा ॿाहिरियां जेके अदद आहिनि कोएफिशिएंट्स अददी मुंडा, इहे पाण में जोड़ कंदासीं। 2 ऐं 3 5 अंडर रूट 7। ठीकु आहे। हाणे अचो एग्ज़ाम्पल नंबर 2 ते 7 अंडर रूट 3 प्लस 3 अंडर रूट 7। ॾिसो ॿियो नंबर छा आहे, 7 अंडर रूट 3 प्लस 3 अंडर रूट 7। हाणे ॾिसो हिन में असां गौर कंदासीं त हिन में बेस सेम आहे ई न। हिन में अंडर रूट 3, हिन में वरी अंडर रूट जे हेठों छा आहे 7 आहे। इन करे इहे ॿई हिकु जहिड़ा न आहिनि, इहे जोड़ नथा सघनि। या त हिते बि 7 हुजे हा, या वरी हिते 3 हुजे हा, पोइ जोड़ थियनि हा। ठीकु आहे। तव्हांखे मां भुलाइण जे लाइ छा कयो आहे, हिते 7 रखियो आहे, त वरी हिते ॿाहिरि 7 रखियो आहे, हिते अंदरि अंडर रूट में 7 रखियो आहे, त जीअं भुली करे में बि एड करे वञनि। सो हे जोड़ न थींदो। हिन जो जवाबु छा ईंदो, साॻियो रखी छॾींदासीं। 7 अंडर रूट 3 प्लस 3 अंडर रूट 7 सेम अची वेंदो। ठीकु आहे। आई होप तव्हां हिनखे सम्झंदा हूंदो त जेसि ताईं बेस सेम न हुजे, हिते अंडर रूट 3 आहे त हिते बि अंडर रूट 3 हुजणु खपे, पर हिते अंडर रूट 3 न आहे, इन करे हे ॿई हिकु जहिड़ा न आहिनि। इन जो मिसाल हीअं हुयो जीअं 2c प्लस 5x, इहे ॿई हिकु जहिड़ा न हुया, बेस सेम न हुयो, तॾहिं जोड़ न थिया। हाणे जो टियों नंबर आहे, ॾिसो टे नंबर खे छा चयल आहे 27। हाणे इहो जेको आहे सो हिन मथां नंढड़ो टे लिखियलु आहे, तव्हांखे ख़बर आहे क्यूब रूट जी निशानी आहे, टे मूल जी निशानी आहे। टियों मूल ऑलरेडी तव्हांखे कढण मां सेखारिया हुआ, ऐं प्लस में छा रखियलु आहे 4 जो स्क्वायर रखियलु आहे। ठीकु आहे। हाणे ॿई जेको आहे सो अददनि जी सूरत में न आहिनि। हिन जो चोरस कढणो आहे, स्क्वायर जंहिंजे मथां हूंदो आहे तव्हांखे ख़बर हूंदी आहे, उनखे उन अंग सां ज़रब करणो हूंदो आहे। यानी हे त थी वेंदो 4 ज़रबिया 4, यानी इन करे हिनखे पाण ई लिखंदासीं 16। हाणे अचो था हिन तरफ़, त हिते चयल आहे 27 जो ॿियो मूल, सॉरी टियों मूल। हाणे 27 जो टियों मूल तव्हांखे ख़बर आहे 21 अंगो आहे, 3 जो खोड़ो वेंदो घणा दफ़ा 9 दफ़ा, नाटक 27। वरी 3 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो 3 दफ़ा, वरी 3 जो खोड़ो 1 दफ़ो। हाणे जेकॾहिं जेके जुज़ा हूंदा आहिनि असां उहे छा कंदा आहियूं, हे 3 जेको आहे सो 3 दफ़ा आहे, इहो असां हिन रूट जे हेठों रखंदा आहियूं। हाणे तव्हांखे ख़बर आहे क्यूब रूट में जेकॾहिं क्यूब रूट चयल हूंदो आहे त जेका शइ 3 दफ़ा हूंदी आहे उहा 1 दफ़ो ॿाहिरि अची वेंदी आहे। इन मतिलबु आहे 3 1 दफ़ो ॿाहिरि लिखंदासीं। माना 27 जो जेको क्यूब रूट निकिरंदो उहो घणो निकिरंदो, 3 निकिरंदो। ठीकु आहे। माना ईअं खणी चऊं असां 27 क्यूब रूट इज इक्वल टू 3। हाणे बराबरी जो मतिलबु इहो आहे त या हे रखूं या हे रखूं, ॻाल्हि साॻी आहे। जीअं मिसाल मां चवां त 2 + 5 इज इक्वल टू 7। हाणे जिते 7 हूंदा उते असां हे रखी सघूं था न, ॻाल्हि त साॻी आहे न। या जिते 2 + 5 हूंदो उते असां 7 रखी सघूं था, या 7 जी जॻह ते हे रखी सघूं था पिया, ॻाल्हि साॻी आहे। छो जो इहे ॿई छा आहिनि, बराबरि आहिनि। त हाणे हिते हे ॿई बराबरि आहिनि, त जिते हे लिखियलु आहे असां उते 3 रखी सघूं था पिया। इन जी जॻह ते असां छा रखंदासीं 3। हाणे ॾिसो हिते बि 3 रखंदासीं। हाणे हे ॿई जोड़ कंदासीं, 13 16 ऐं 3 घणा थी वेंदा 9। ॻाल्हि सम्झ में आयो। असां छा कयोसीं, हिन खे बि नंबर जी सूरत में कन्वर्ट कयोसीं। 27 जो क्यूब रूट कढियोसीं, निकितो घणो 3, ऐं हिन जो चोरस कढियोसीं, चेन खे चेन सां 2 दफ़ा ज़रब कयोसीं, 4 चौक 16। 3 ऐं 16 घणो थी वियो 19 थी वियो, सॉरी 3 ऐं 16 घणो थी वेंदो 19। हे असांजो छा आहे आंसर आहे। ठीकु आहे। हाणे 3 असांजा सॉल्व थी विया। हाणे चऊं था चौथे नंबर ते, त चौथो नंबर जेको आहे सो उहो आहे 3 + 2 अंडर रूट 4। हाणे ॾिसो हिनखे तव्हांखे सम्झण जे लाइ ॾिसो 3 + 2 अंडर रूट 4। हाणे इनखे ईअं खणी सम्झो त जीअं मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायमि त हे रुपीज़ जी सूरत में आहे, हे डॉलर जी सूरत में आहे। तव्हांखे सम्झाइण जे लाइ एग्ज़ाम्पल ॾियां थो, हे रुपीज़ आहिनि, हे छा आहिनि डॉलर आहिनि। हाणे इहे ॿई हिकु जहिड़ा न आहिनि। तव्हां वटि 10 रुपया हुजनि, ओॾो 15 डॉलर हुजनि, तव्हां जोड़ न करे सघंदो न चई सघंदो 25 डॉलर आहिनि, न चई सघंदो 25 रुपीज़ आहिनि। त पोइ तव्हां छा कंदो, डॉलर खे रुपीज़ में कन्वर्ट कंदो या रुपीज़ खे डॉलर में कन्वर्ट कंदो। ठीकु आहे। हाणे ॾिसो असां हे जेको
अच्छा हिन में हाणे छा करिणो आहे असांखे हिन खे जेके डॉलर आहिनि इनखे रुपीज़ जी सूरत में चेंज करिणो आहे 3 त नंबर आहे न इहो साॻियो रखंदासीं हाणे हिते 2 बि साॻियो रखंदासीं जेका शइ अंडर रूट में हूंदी आहे उनजो असां ॿियो मूल कढंदा आहियूं ठीकु आहे हिते जेकॾहिं हिते 3 लिखियलु हुजे त पोइ 3 मूल कुझु न आहे लिखियलु त अंडर स्टूड आहे इहो ॿियो मूल आहे हाणे ॾिसो चइनि जो खोड़ो ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा ॿिनि जो खोड़ो हिकु दफ़ो इन जो मतिलबु अंडर रूट में 2 × 2 ईंदो हाणे जेका शइ अंडर रूट में 2 दफ़ा हूंदी आहे उहो हिकु दफ़ो ॿाहिरि अची वेंदी आहे इन जो मतिलबु आहे त हिते ज़रब में उहो हिन अंडर रूट 4 जी जॻह ते असां छा लिखंदासीं 2 ॾिसो 3 साॻियो प्लस साॻियो 2 बि साॻियो सिर्फ़ु हिन अंडर रूट 4 खे सिंपल आहे न हिन जो ॿियो मूल कढियोसीं उहो 2 निकितो हाणे छा थी वेंदो 3 प्लस हे घणो थी वेंदो 2 × 4 ऐं बराबरि घणनि ॾे थी वेंदो 7 ॾे इन जो मतिलबु आहे हिन जो जवाबु अची वेंदो 7 ठीकु आहे हिन जो जवाबु घणो अची वेंदो 19 ऐं हे जेको आहे सो जोड़ न थींदा इन करे सेम रखी छॾंदासीं छा 7 अंडर रूट 3 ऐं प्लस 3 अंडर रूट 7 ऐं हिन जो पाण जवाबु घणो कढंदासीं हे छो जो करे बेस हिकु जहिड़ो आहे 2 अंडर रूट 5 आहिनि त कोएफिशिएंट जोड़ थींदा 2 ऐं 3 5 5 अंडर रूट 5 हे असांजो आंसर हुयो आई होप तव्हांखे इहे सभु क्वेश्चन सॉल्व करणु अची विया हूंदा जे इन टाइप जा क्वेश्चन अचनि परेशान न थींदियूं जेकॾहिं ॾिसो हाणे हिन खे असां छो न कयोसीं 3 खे हेॾे कन्वर्ट असांखे ख़बर आहे 3 जो ॿियो मूल न निकिरंदो इहो अंडर रूट वारे फॉर्म में लिखणु थोरो ॾुखियो थी वेंदो ठीकु आहे सो असां हिन खे चेंज कयोसीं हिन खे छो चेंज कयोसीं असां ॾिठोसीं 2 पियो आहे ऐं चइनि जो ॿियो मूल बि निकिरी सघे थो पियो माना ॾिसो 4 अंडर रूट में लिखूं या जेको आहे सो 2 लिखूं ॿाहिरि ॻाल्हि साॻी आहे असां हिन करे छा कयोसीं हिन खे कटे करे इन जी जॻह ते 2 लिखियासीं ऐं यादि रखो 2 ऐं अंडर रूट जे अंदरि जेका रक़म हूंदी आहे या जेको बि ॿाहिरि हूंदो आहे न इहे पाण में ज़रब हूंदा आहिनि जीअं मिसाल वठूं था 3x त इन जो मतिलबु आहे 3 ऐं x पाण में छा में आहिनि ज़रब में आहिनि 4y त इन जो मतिलबु छा आहे 4 ऐं y पाण में छा में आहिनि ज़रब में आहिनि अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं 3 अंडर रूट 2 आहे त इन जो मतिलबु छा आहे 3 ऐं अंडर रूट 2 पाण में छा में आहिनि ज़रब में हाणे छो जो करे अंडर रूट 4 हुयो असां उनजो ॿियो मूल कढी आयासीं उहो निकितो 2 त उहो 3 सां छा थींदो ज़रब थी वेंदो जीअं मां हेॾे ज़रब में रखियो आहे उहो ॾिसो 2 ऐं अंडर रूट 4 हुया न अंडर रूट 4 जो ॿियो मूल ॿियो अची 2 अची वियो इहे ॿई पाण में छा में आहिनि ज़रब में आहिनि आई होप तव्हांखे इन टाइप जा क्वेश्चन सॉल्व करणु अची विया हूंदा थैंक यू सो मच प्रैक्टिस क्वेश्चन ॿिया बि ॾिना आहियूं जेके जंहिंमें 2 अंडर रूट 36 वारा उहे ट्राए कयो सॉल्व करण जी न त मां उन ते बि वीडियो ठाहियां थो